दिया तव्हां जो मानी मकाम मर्तबो केतिरो न अॻु आला बंदी वेंदो हां हां मुझा दोस्तों ता खुश नसीब हो सदा मदीने रे साईं की तव्हां जो दिल तो बुधाया वलियन सां मोहब्बत रखण वारो मोहब्बत में अचण वारो आम इंसान लाए हुंदो जेके अल्लाह खे ॾींदो आ पंहिंजे करम खे कंदो आ पंहिंजो रब ख़ास कंदो आ उनजी दामन अल्लाह खे पंहिंजे वॾी खे ॾी छॾींदो आ मत या रब रहे तो मुझे ला केड़ो हुक्म आ अल्लाह तो फरमाए जिब्रील आऊं तोखे इहो हुक्म थो कयां हदीस के दिल से लिखो आऊं जिब्रील तोखे इहो हुक्म थो कयां त दिलबर सां रब खे मोहब्बत थी पई आ असल ज़िक्र वलियन जो ही तो वलियन जो सालार तुझा मुर्शद वलियन जो सालार खुदा जी इज्जत जो कसम पूरी दुनिया में रिसर्च कयो खोजना कयो हेड़े फिरे ना अखलाक ने किरदार जो मालिक किथे न लभी सकंदो ऐं न कोई तरीक़ो जिते को पाई पैसो चंदो दंड वन हुजे ही न अगो अल्लाह अल्लाह जे रसूल जी इश्क ई मोहब्बत हुजे ओ जेके दीवाना ईंदा वींदा अल्लाह वट पुत्र को बंजंदा वञन पिया खुश नसीब वने मकाम वारा भागी वक्त वारा आहिनि जिनके दिलबर साईं जड़े जवान जी दामन मिली वई सब वली भलारा सब शान मकाम मान वारा आहिनि यार दिलबर साईं जेडी हस्ती दुनिया में बोलियो वरी क़यामत ताईं न अची सघंदी अब्बा जिका पोयां जिब्रील ऐलान तो कया त क़यामत ताईं जे वली सां रब जिब्रील खे मोहब्बत आ या अल्लाह हाणे कहिड़ो हुक्म आ अल्लाह जी फरमाइंदो ए जिब्रील वञ सतनी आसमानन में ऐलान कर जेको मुंहिंजो मलाइक थी रहण चाहे तो मुंहिंजो मलाइक रहण चाहे तो उन जे लाइ इहो हुक्म मुंहिंजो ॿुधाए जिब्रील अपनी सतनी आसमानन जे अरबे करबे मलाइकन में ऐलान करे जेको मुंहिंजो मलाइक रहण चाहे तो मुंहिंजो सदान चाहे तो मुंहिंजो फरमाबरदार थी रहण चाहे तो उन जे लाइ इहो हुक्म आ त इन सिद्धे वाजत में इन फितन में फुजूर में दुनिया की क्रेशन का छुटकारे जो जरियो है वो वलियन मिल्कत मनी अंदर जो आवाज अज तो साहब बीरो बीरो सुभान अल्लाह बीरो 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 हां मेहरबानी मेहरबानी इते बेरो इते बिस्मिल्लाह ومن يقترف حسنة
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मान था जाया
घर हुजे मां नथो चाहियां तमोट साल चांदी ज़र हुजे था घुरा तो तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे गोश्त को हीअ पाण गॾिजी कंदा ही मोहम्मद जो मदाही आ गुलाम नबी फकीर यास माफी खैर सा या रसूल अल्लाह यास माफी खैर सा खुश बाशता महशर हुजे था घुरा तो तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां नथो चाहियां तमोट साल चांदी ज़र हुजे था घुरा तो तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुझो साईं सुभान अल्लाह कुर्बान होना पड़े सुभान अल्लाह सुभान अल्लाह सलात सुना अञा मोहब्बत सां सलात सुना जेके दोस्त बीठा आहियो महिरबानी करे वेहो शाबाश वेहो सभई वेहो अल्लाह मदीने जो दीदार करे अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل لا أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما
اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. علماء کرام, सादात इज़ाम, मुझे प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह जा वड़ा एहसान जे करीम रब असांखे अॼु हिन भलारी महफ़िल में हाज़िरी जी तौफ़ीक़ बख़्शी. जिते मदीने वारे साईं जो ज़िक्र थींदो आहे, महबूब जे अहल बैतनि पाकनि जो ज़िक्र थींदो आहे, उते अल्लाह जे रहमतुनि जी बारिश बरसंदी आहे. असां अहले सुन्नत जे रूह जी ग़िज़ा मुहम्मद ऐं आले मुहम्मद जो ज़िक्र आहे. जेसी ताईं असां पंहिंजे नबी जो ज़िक्र न कयूं, जेसी ताईं नबी जे अहल बैत जो ज़िक्र न कयूं, तेसी ताईं न असांजी निमाज़ मुकम्मिल थींदी आहे, न असांजो रोज़ो मुकम्मिल थींदो आहे, न ईमान मुकम्मिल थींदो आहे जेसी ताईं मुहम्मद ऐं आले मुहम्मद जो ज़िक्र न कयूं. मदीने वाले साईं फरमायो, सुननदार कुतनी हदीस जो किताब आहे, उन में रिवायत अचे थी, मदीने वाले ताजदार फरमायो त तेसी ताईं तव्हांजी निमाज़ मुकम्मिल न थींदी जेसी ताईं मुंहिंजे आल जे मथां दरूद न कयो. निमाज़ अल्लाह की इबादत आहे, अल्लाह की बंदगी जो आला मिसाल निमाज़ आहे. जेॾीमहिल निमाज़ जो आगाज़ इब्तिदा थींदी आहे त मथे हथ करे चवंदा आहियो अल्लाहु अकबर, हथ खणंदा आहियो, हर शइ को हथ खणंदा आहियो. हाणे निमाज़ जे दौरान न माल याद हुजे, न ज़ाल याद हुजे, न घर घाट याद हुजे, कुछ भी याद न हुजे, हर शइ हथ खणो. ला सलात इल्ला बिहुदूरिल क़ल्ब, तेसी ताईं निमाज़ न थींदी जेसी ताईं तव्हांजी निमाज़ में दिल हाज़िर न हूंदी. ॻाल्हि सम्झो था न? जॾहिं बिन धुरनि जे विच में मामलो हुजे, हिकु धुर हथ मथे करे चइबो बाबा फटे तूं हर ॻाल्हि तां हथ खयो, जेका मुंहिंजे मन में हुई उन सभु शइ तूं हथ खयो. तव्हां जेॾीमहिल निमाज़ पढ़ो था ओॾीमहिल आगाज़ निमाज़ जो कंदा आहियो, हथ मथे कंदा आहियो, यानी मुंहिंजा मालिक हाणे तुंहिंजे हुज़ूरी में हाज़िर आहियां, हर शइ तूं हथ खयो, हर शइ तां हथ खणी दिल खे पंहिंजे रब जे हुज़ूर में हाज़िर करे ऐं पोइ चवंदो अल्लाहु अकबर, अल्लाह ज़ोर वॾो आहे. रब जी सना पढ़ंदो, सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक. औज़ पढ़ंदो, बिस्मिल्लाह पढ़ंदो, कुरान जी तिलावत कंदो, पोइ रुकू में वेंदो, पंहिंजो सिधो कद रब जे अॻियां ॾोड़ो कंदो, झुकाईंदो, वरी सजदे में वेंदो, पंहिंजे गुरूर वारी पेशानी रब जे हुज़ूर में नियाज़मंदी सां निमड़त सां झुकाईंदो. क़याम जे अंदर, रुकू जे अंदर, सजदन जे अंदर पंहिंजी दिल खे पंहिंजे रब जे हुज़ूर में हाज़िर रखणो आहे, छो त तव्हां ॿी हर शइ खां हथ खयो आहे, हर शइ खां हथ खयो आहे, दिल में ॿियो को बि ख़्यालु न अचे, पर ख़बरदार हर शइ खां हथ खणो, पर मुहम्मद ऐं आले
मोहम्मद का हथ खड़ो तवाजी नमाज बी हर शे का हर ख्याल का तवाजी दिल आची हुजे पर नमाज तवाजी मुकम्मल तदे थी जड़े मदीने वाले साईं से सलाम पढ़ंदो जरी मना क्या कंदो रुकू कंदो सजदा कंदो आखिर में अतहियात में वेंदा गोड़ा अदब जा भनी अल्लाह जे हुजूर में नियाज़मंदी सा गर्दन झुकाए अतहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबी इन माना खबर त चाहे ए गैब जे खबरन बुधाइण वारा तो ते सलाम हुजे नमाज रब जिया हुजूरी अल्लाह जिया को ख्याल आनो नहीं पर इन नमाज जी तकमील पूरा मुकम्मल नमाज तने थी जड़े मदीने वाले साईं के याद करे उसको सलाम पढ़ो हाणे ॾिसो न तव्हां अक्सर चांडिया बैठा आहियो चांडिया कौम जो सरदार अची वञे भली घणी वडेरो अची वञे अमीर अची वञे ऑफिसर अची वञे पर नमाज दौरान तव्हांखे लोणो वराइणो न भली सरदार अची वञे भली वज़ीर आज़म इमरान खान अची वञे पर तव्हांखे सलाम करणो न जेकॾहिं को वडेरो को सरदार को पीर को मीर अची वञे तव्हां नमाज में चओ वडेरा साहब अस्सलाम वालेकुम अब नमाज रखी है भजी कोनी जवाब दो नमाज भजी कोनी पर इन नमाज तने तवाजी मुकम्मल थी जने मदीने वाले मीर ते सलाम एकड़े बाबी मुल्ला लिखियो आ त नमाज में अगर गड्ढे जो घोड़े जो ख्याल अची वने नमाज न भजदी पर मोहम्मद मुस्तफा जो ख्याल अची वने नमाज भजी कोनी हे वहाबी जो कोई दुआ हे असा सुन्नी जो वहाबी जे तो गड्ढे घोड़े जो ख्याल अचे नमाज न भजदी मदीने वाले जो ख्याल अचे नमाज भजी कोनी असा दा चौचेसी तई मदीने वाले जो ख्याल न अचे ऐसी नमाज मुकम्मल थी बड़े समझो गाल बड़ी सलाम किए कहो अस्सलामु अलैका अय्युहन नबी या अय्युहा ए असा वडी सिंधी में को सामो मानू जे न उनके सर को ओ ए अदा सामो मानू जे नालो छा नालो छा नालो ही पागार मदा को होरो को में न करनी नहीं हाणे हे पागार मुझे सामो बैठो इनके सर को दोस्त ए पागारा पर हे मानू बैठो जे मदीना में उनके ए न चेबो जेको मौजूद न हुजे उनके ए न चेबो सदुक दो अरबी में हर्फ निदा है या अया अय्युहा ए हलुमा ये हुरूफ निदा है उनके चेब सदको जेको मौजूद हुजे अय्युहा नबी तदे चेबो जरे वो बुथण वालो बुथंदो हुजे सामो हुजे तदे चेबो या अय्या अय्युहा मुझा दोस्तों हजरत शेख मुहद्दिक अब्दुल हक दहलवी रहमतुल्लाह अलैहि लिखे तो नमाज़ी जिमल अतहियात में जो अस्सलाम अलैका अय्युहन नबी तो ओडी मल के मदीने वाले साईं जो तसव्वुर करनो आ तो मुझा महबूब मुझे सामो इन बुधन था जेकर न बुधन तो उनके या अय्युहा न चेबो जे महबूब बुधन था तदे तचो था अय्युहा जे अरबी में तर्जुमो कजे त अय्युहा नबी जो तर्जुमो थी दो या रसूल अल्लाह
या नबी अल्लाह असांजो ईमान आ त मदीने वारो साईं हयातुन नबी असांजे सलाम था पढ़ो त सलाम ॿुधे असांजो आवाज़ सोने नबी ताईं पहुचे पुत्र हेॾे मुड़े ध्यान अकीदो चइबो आहे अकीदो ये कैसे ये करते हैं ना सुभान अल्लाह सुक्का अकीदो चइबो ने क्या जो गंढ नहीं सुक्का करे ए भाईरो तमाम पंजे अकीदे दे पक्का पुख्ता थी वजो तो जे वट खजानो हूंदो चोर गुने ॾींदो न जे खीसे में पैसा होता है मूट मोबाइल लाख रुपए दिया वरती कोने मुझे तोबे में लाख रुपए हाणे मुझे जो चेक मां बाद में जलसो हुजे सच्ची जो बुधाया त हिया खीसे में जो मोबाइल हुजे त हिकड़ो हथ खीसे में बियो माण्हू जात अब माण्हू में आया कोने तो मुझे मोबाइल कढी कढी समझो था जे वट कीमती शय हुंदी आ लल्ले चोर ने जे पुछा लगंदो चोर गुने जे पुछा लगंदो थाने गुने जे पुछा लगंदो सुनियो तवा वट इहो जेको अकीदो आ हयातुन नबी जो या रसूल अल्लाह चवण जो या नबी दौलत आ केॾो चोर चोराए न वञे मता को लल्ले जो पुठियो लगी न पवई चांडिया उचार थी जाए ये वतन न कंदे ते बिसरा जी आए ना ये अकीदन जा फूल ने ये सुन्नियत के हक़ई सच वाले अकीदे का फेराए मटाए वाला ख्याल रखो पंजे खजाने की हिफाजत करो दुनिया फिरी वने पर तुम पंजे अकीदे ते कंठ ॾेई काफ़ी असांजो ईमान आ त मदीने वारो हयातुन नबी आ सोनो हबीब जाओ खुदा जो कसम मां पाण हिन मोबाइल में मुंहिंजी नेट ते हिकिड़ो मुल्ला तकरीर थो करे पियो हिन नेट में चवे थो त जेके चवनि था रसूलुल्लाह हयात आहे ज़िंदा आहे जहिड़ो आहे जे इहे काफ़र न आहिनि त ॿिया काफ़र केरु थी समझो था नबी सोने के हयात चवण खे हू काफ़र था सम्झनि असांजो ईमान आहे त असांजो सोनो हयात नबी तॾहिं त असां चवंदा अस्सलामु अलैका जो सलाम अलैका अय्युहन नबी ओ गैब जे ख़बरन ॿुधाइण वारा ओ मुंहिंजा ज़िंदा नबी ते सलाम जेॾी महिल तव्हां गोलाची में वेठा हुजो भली तेरे या चोॾे चट में वेठा हुजो जेॾी महिल तव्हां चओ अस्सलामु अलैका अय्युहन नबी मदीने वाले साईं खुद फरमायो सुनन अबू दाऊद में हदीस आ मुझे सोने हबीब फरमायो मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया इल्ला बलगनी सौलू मुसलमान जिते भी हुजे जेड़े भी दुनिया के कुंड में हुजे जेडी बल मुते सलाम पढ़ंदो आ उन जा आवाज मुताई पहुंचदा उनके सलाम मोहम्मद करीम ॿुधंदो आया उनके सलाम जो जवाब ॾींदो भली तव्हां चोॾे चक में वेही सलाम था पढ़ो तव्हांजे चप्पल जा आवाज़ गुंबद खदरा में पहुचनि था
ऐ सोना हबीब उन सलाम जो जवाब साहब नर्स के हो या रसूल अल्लाह ये तमा साजा सलाम बुतो था वमिन बाद वफात या रसूल अल्लाह हबीब चले तवा दुनिया का परतो करे गुंबद खदरा में चल बगर थंदो ओ बसाजा सलाम बुथंदो या न साईं फरमाइन था वमिन बाद वफाती हा जी हीर तवा सलाम बुथंदो दुनिया का परते करे वणन का पोइ ये तवा सलाम बुथंदो فإن الله حرم على الأرض أن تأكل أجساد الأنبياء الله تعالى زمین تے حرام کرے چھڑیا نبی دا جسم مٹی نہ کھائیندی آ نبی پنجے قبرن میں بھی زندہ ہوندا نبی حیات نبی زندہ سب نبی زندہ تو مجھو محبوب مدینے وارو جیکو امام الانبیاء چوتھا مدینے وارو حیات الانبیاء کافران چپ نہ رہے سب کو مدینے وارو حیات الانبیاء اساجا صلاۃ و سلام مدینے وارو سائیں اٹھے बेटे हे ॾिस न ये मोबाइल इन मोबाइल ते मां नंबर तो मिलाया हिते मां वेठो आहियां तव्हांजे गुलाटी में हितों नंबर तो मिलाया माथली जो मां पंहिंजे भाउ सां पुट सां तो मिलाया नंबर हेलो त मुंहिंजे उहे चपन वारा आवाज़ ते पहुताया न माथली त हीअ बीठी आहे पर हितों जे करे मां लंडन ॻाल्हायां अमेरिका ॻाल्हायां आवाज़ वञनि था या न चवंदा ही साइंसदान जो ठाहियल औज़ार जंहिंजे ज़रिए मुंहिंजो आवाज़ हिनखे का तार ॿुधो हिनखे अञा तार आहे मिक्रोफोन खे तार आहे पर हिनखे का तार केॾीमहिल मींहुं थो वसे पारो वांगड़ आहिनि बरसात तूफ़ान हवाऊं हिन झकड़ आहिनि जेको मूं लफ़्ज़ ॻाल्हायो हिननि हवाउनि खे चीरींदो फसाउनि खे चीरींदो वञी नंबर ते मिलायम उन नंबर ते मुंहिंजो आवाज़ पहुतो या न पहुतो जेकॾहिं साइंसदाननि जो ठाहियल औज़ार इन जे ज़रिए आवाज़ लंडन अमेरिका पहुची सके तो मदीने वारे साईं जे फैज़ मोहम्मदी वारो आवाज़ आशिकन जो जे हितों चले या रसूल अल्लाह त आवाज़ गुंबद खदरा में पहुचे जो जे हितों चले या अली मदद त आवाज़ शाह नजफ ताईं पहुचे जो हितों जो आवाज़ असांजे मुर्शिद सोने सैयदना इमाम हुसैन ताईं असांजो आवाज़ पहुचे जो ही साइंसदान जो औज़ार पर ही वरी अल्लाह जी पावर रब जो कुवत कुदरत पर मुड़े ध्यान कजो सुभान अल्लाह हिकड़ो माण्हू आहे जेको मोबाइल में ॻाल्हाए जो सॼो ॾींहुं पर आवाज़ वञे थी वेठो छो त उन वटि बैलेंस कोन्हे बैलेंस न हुजे आवाज़ ईंदो न ईंदो न असां चऊं था असांजो आवाज़ मदीने शरीफ़ पहुचे थो मौला अली वटि गुंबद खदरा में भी पहुचे थो शाह नजफ में भी पहुचे थो असां चऊं था पीराने पीर दस्तगीर वटि आवाज़ पहुचे थो छो त असां वटि ईमान जो बैलेंस आहे जेको चए थो आवाज़ नथो पहुचे या रसूल अल्लाह न चओ या अली न चओ उन वटि ईमान जो बैलेंस ई कोन्हे जे ईमान जो बैलेंस न थियनि न त पोइ असां सुन्नियुनि जे आलमनि ऐं मशाइखनि वटि अचनि त ईज़ी लोड करे
चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों नमाज जे दौरान तोखे मदीने वारे साईं ते सलाम पढ़णो हर शे तू हथ कई पर मदीने वारे जी मोहब्बत भला छा अतयार पढ़ण सा सलाम पढ़ण सा नमाज मुकम्मल थी वई न अञा ॻाल्हि रहियल मदीने वारे साईं खे याद कई उन्हनि ते सलाम पढ़ी पर महबूब जी आल हुजूर जे अहल पुत्र खे न याद न कयो अञा तुंहिंजी नमाज़ अधूरी आहे तुंहिंजी नमाज़ मुकम्मल तॾहिं थींदी जॾहिं चवंदे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद पढ़ंदा आहियो या न पढ़ंदा आले मोहम्मद ते दरूद पढ़ंदा आहियो या न पढ़ंदा आहियो ओ मिठा जैसी तन मदीने वारे साईं जे बचन जे मथा आले पैगंबर जे मथा दरूद न पढ़ंदे तुंहिंजी नमाज़ मुकम्मल न थींदी तुंहिंजो ईमान तेसी ताईं मुकम्मल न आहे जैसी ताईं तुझे दिल में मदीने वाले साईं जे अहल पैगंबर जी मोहब्बत न आहे सुभान अल्लाह मुझे हबीब मदीने वाले साईं फरमायो ला युमिनु अहदुकुम तवामा कोट मानू तेसी ताईं मोमिन न थी सघंदो जैसी ताईं हत्ता अकून अहब इलैहि मिन नफ्सी जैसी ताईं पंहिंजे सिर खां मूं मुहम्मद खे वधीक प्यारो न रखंदो पंहिंजो सिर सभ कंहिंखे प्यारो आहे सिर सभ कंहिंखे पर मोमिन जंहिंखे पंहिंजे सिर खां मुहम्मद मीर प्यारो साईं फरमाइनि था व अहली अहब इलैहि मिन अहली तेसी ताईं मोमिन न थींदो जेसी ताईं पंहिंजे बचन खां मुहम्मद जे बचन खे प्यारो न रखंदो पंहिंजा बच्चा तव्हांखे प्यारा आहिनि हर कंहिंखे प्यारा आहिनि पर मोमिन उहो जंहिंखे पंहिंजे बचन खां मुहम्मद मुस्तफा करीम जा बचड़ा वधीक प्यारा आहिनि व इतरती अहब इलैहि मिन इतरती पंहिंजे घराणे खां पंहिंजे ज़ुर्रियत खां पंहिंजे घर जे फर्दनि खां मुहम्मद जी इतरत मुंहिंजा अहल बैत जेसी ताईं वधीक प्यारा न आहिनि तेसी ताईं इहो मोमिन वज़ाती अहब इलैहि मिन ज़ाती मोमिन उहो जंहिंखे पंहिंजी ज़ात खां मुहम्मद जी ज़ात वधीक प्यारी पंहिंजे घर खां मुहम्मद सोने जो घर प्यारो पंहिंजे घर वारनि खां मदीने वारे मीर जा घर वारा वधीक प्यारा पंहिंजी ज़ात खां मुहम्मद करीम जी ज़ात वधीक प्यारी न आहे इहो मोमिन ई न आहे मोमिन उहो आहे जंहिंखे हर शइ खां वधीक मुहम्मद आले मुहम्मद सां प्यार जो सल्लल्लाहु सुभान अल्लाह हदीस मुझे साम्हूं आहे ॿुधाईंदो साईं या खड़ी पहुंची सुभान अल्लाह हदीस रियादुन नज़रा जे अंदर हदीस जो रावी महबूब जो प्यारो यार वफादार
हजरत अबू बकर सिद्दीक राया सिद्दीक अकबर तो चले राय तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खय्यम खीमतुन व हुवा मुत्तकिउन अला कौसिन अरबिया सोना हबीब सफर में गया वो महबूबन फरमाया जो मुझे ला खीमो लगाए मिलियो तो खीमो साहब लगायो जरे खीमो लगी हो तो सोना हबीब उन खीमे दे दरते बैठा खीमे दे दरते महबूबन जो तीर कमान हो कौसे अरबी में उनके टेक लगाए साईं जब खीमे दे दरते बैठा व फिल खैमत अलीयुन व फातिमत वल हसन वल हुसैन मौला अली हुयो शेर चली हुयो उन खेमे दे अंदर नबी दी पाक न्याणी जन्नत दी मालिकानी सैयदा तय्यबा ताहिरा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा खेमे दे अंदर हजरत इमाम हसन इमाम हुसैन कई शहजादा खेमे में चार शख्स तो खेमे में पंजो मदीने वालों सही खेमे दे दरते ध्यान कजो मुझा सोना हबीब पंज सहाबन दे मुखातिब थी रुके सहाबन सा खिताब न हुयो पर क़यामत ते अचण वाली उम्मत सा खिताब हुयो साईं फरमाता माशरल मुस्लिमीन सुभान अल्लाह ए मुसलमानो एक में पढ़न वालो ए मोहम्मद ते ईमान आने वालो खुदो अना सिल्मुन लिमन सालम अहलल खैमत इन खेमे में जेके शख्सियत हुइन जने उन्हन सा सुलियो कयो मोहम्मद जो उन्हें सा सुलियो वहर लिमन हारबहुम जैन खेमे वालों सा जंग कई मोहम्मद जी उन्हें सा जंग गया जे अली सा जंग कई जे खातून अतहर सा इन दे बचड़न हसन हुसैन सा जे जंग कई मोहम्मद जो उन्हें सा जंग जो ऐलाना जे इनन सा सुलियो कयो जो उन्हें सा सुलियो जो ऐलाना जेके हिनन जाहिर से मुझा जेके हिनन जाना है से मुझा गुरगार समझ में आई सोना हबीब ता फरमाया ने साईं फरमाता वलियुन लिमन वाला हुम जैन खेमे वाला सा दोस्ती मोहब्बत रखी मां मोहम्मद उन्हें सा मोहब्बत रखी से वला युहिब्बुहुम इल्ला सईदुल जद्द तय्यबुल मौलद खेमे वाला सा मोहब्बत उहो रखंदो जो नस्ल सच्चो जो नस्ल सचो जेको पंहिंजे पीर जो पुटु हूंदो मुझे घराणे सां मोहब्बत रखंदो साईं फरमाया था वला युबग़िदुहुम इल्ला शकीम जद रदीउल विलादत जेको खेमे वारन सां बुग़्ज़ रखंदो अदावत या दुश्मनी रखंदो उन वो बदबख्त हूंदो बदनसीब हूंदो ऐं उन जो नस्ल सही हूंदो जेको हराम ॿार सोली सिंधी में साईं फरमाईंदा जेको हलाली बच्चो हूंदो सो मुंहिंजे घराणे सां मोहब्बत रखंदो जेको हलाली नाहे पंहिंजे अपे जो लुत्फ़ो नाहे पंहिंजे
पीर जो पुत्र नाए वो मुझे घराने से पोसो की कुदरत अदावत रखंदो जे न घराने से मोहब्बत यो सचो पंहिंजे पीर जो हाणे ॾिसो न जेको आल पैतन जे शान में को गुच्छो लफ़्ज़ ॻाल्हाए चोस पुट तुंहिंजो ॾोही नाहे जे हलाली हुजी हा त नबी जे घराणे जे शान में इहे घट वध न ॻाल्हाई मुल्ला हिकिड़े तकरीर कई आहे मूं पाण ॿुधी आहे उन मुल्ला जी तकरीर अपने मोबाइल में चवे थो त इमाम हसन इमाम हुसैन अहल बैत तकरीर कई त भरे मजमे जलसे में मुंहिंजा दोस्तो अहिड़ा माण्हू अॼु बि जहिड़ा आहिनि तव्हां चओ था यज़ीद हुजे हा त असां उन सां पाणी कयूं हा पर यज़ीद जा फर यज़ीद जो औलाद अॼु बि मौजूद आहे जेके नबी जे बचड़नि सां बुज़ रखण वारा आहिनि हो मिठा सचो पंहिंजे पीउ जो बच्चो जेके मदीने वारे पीर जे घराणे सां मोहब्बत हूंदी आहे जो सल्लल्लाहु अलैहि हज़रत अब्दुल्लाह बिन उस्मान बिन क़ुसैम रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाए अखज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमन हसनन व हुसैना हिकिड़े ॾींहुं मदीने वारे साईं हीअं इमाम हसन खे हथ ॿिए हथ में इमाम हुसैन खे वरितो हाय 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 इहो मंज़र केॾो सुहिणो छा समझो विच में मदीने वारो साईं हेॾो इमाम हसन हेॾो इमाम हुसैन इहो मंज़र केॾो हसीन हाय हाय असां बि चवंदासीं निगाहूं इन्हनि चेहरनि काकनि ते लॻियल हुयूं हबीबन करीमन फजल हाज़ा अला हाज़ल फख़्द इमाम हसन खे वठी हिते विया वहाज़ा अला हाज़ल फख़्द पीरान ते पंहिंजी झोलीअ में मदीने वारे साईं इमाम हुसैन खे विहारियो वराए इमाम हसन खे भाकुर पातो इमाम हुसैन खे भाकुर पाए पंहिंजे सीने सां रलाए केॾीमहिल इमाम हसन खे पिया चुमड़ियूं ॾियनि केॾीमहिल इमाम हुसैन खे पिया चुमड़ियूं ॾियनि प्यार पिया कनि सुम अक़बल अलल हसन क़ब्बलहू इमाम हसन खे चुमियूं गल चुमियूं निरार चुमियूं सुम अक़बल अलल हुसैन फ़क़ब्बलहू वरी इमाम हुसैन के चुमियूं ॾिनऊं पोइ आजाद कयूं अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फ़अहिब्बहुमा साईं दुआ करण समझा मौला मूंखे इन्हनि बचड़नि सां ॾाढो प्यार मुंहिंजा मौला ई मूंखे ॾाढा वणनि था हे मुंहिंजा मौला तूं बि हिननि सां प्यार रखजांइ तूं बि हिननि सां मोहब्बत रखजांइ छो त मूंखे ई ॾाढा प्यारा आहिनि हे मुंहिंजा मौला जेको हिननि सां प्यार रखे तूं उन सां बि प्यार रखजांइ नबी सोने जी दुआ क़बूल आहे नबी जी दुआ साईं जन दुआ करी मौला जेको हसनैन सां प्यार रखे तूं उन सां प्यार रखजांइ वो जेकॾहिं चाहियो था तव्हां अल्लाह वटि प्यारा थी वञो न त पोइ नबी जे शहज़ादनि सां हसन हुसैन सां प्यार रखो जेकॾहिं महबूब जे बचड़नि सां तव्हांजो प्यार आहे त तव्हां सां अल्लाह पाण प्यार रखंदो सुभान अल्लाह ॿी रिवायत माजम कबीर तबरानी जे अंदर हदीस जो रावी हज़रत सलमान फारसी रज़ियल्लाहु अन्हु हज़रत सलमान जो चवे त पाण हज़रत
सोने हबीब मदीने वाले साईं के पाक ज़बान मां ॿुधो इमाम हसन हुसैन के बारे में पाण फरमाइन पिया मन अबगद हुआ ओ बगा अलैहिमा अबगदतु जेको मुझे हिनन बचड़न सां बुग़्ज़ रखंदो मां उन सां बुग़्ज़ रखंदुसि जेको मुझे बच्चन सां बुग़्ज़ रखंदो मां उन सां बुग़्ज़ रखंदुसि मन अबगदतु जैसा मां मोहम्मद बुग़्ज़ रखंदो आहियां अल्लाह भी उन सां बुग़्ज़ रखंदो वमन अबगदहु अदखलहु अज़ाब जहन्नम वलहु अज़ाबुन मुक़ीम जेको हसन हुसैन सां बुग़्ज़ रखंदो मां उन सां बुग़्ज़ रखंदुसि जैसा मां बुग़्ज़ रखंदुसि उन सां अल्लाह बुग़्ज़ रखंदो जैसा अल्लाह बुग़्ज़ रखंदो उनखे हमेशा हमेशा जहन्नम जी बाह में साड़ींदो चोर भी जहन्नम में वेंदो ज़ानी भी जहन्नम में वेंदो शराबी भी जहन्नम में वेंदो पर ससा काटे भोगे निकरंदा आखिर जन्नत में वेंदा जे भी कलमो पढ़ियो आहे मोचड़ा खाई अज़ाब काटे वरी भी छुट्टी जन्नत में वेंदा पर जे दिल में हसनैन सां बुग़्ज़ इहो हमेशा हमेशा दोज़ख जी बाह में सड़ंदो इनखे ॿाहिरि निकिरण जी घटी चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने हबीब फरमाए मुस्तदरक हाकिम में इमाम हाकिम शहीद रिवायत है मुझे लजपाल नबी फरमायो मन अहब अली फकद अहबनी जे अली सां मोहब्बत रखी उन्हें नबी सां मोहब्बत रखी वमन अबगद अलियन फकद अबगदनी जे अली सां बुग़्ज़ रखियो उन्हें मोहम्मद करीम सां बुग़्ज़ रखियो जेकॾहिं तव्हां चओ था त नबी सां मोहब्बत आहे त पोइ तव्हांखे अलीअ सां अलीअ जे घराणे सां मोहब्बत रखणी पवंदी जेकॾहिं तव्हांखे मदीने वारे मीर सां बुग़्ज़ आहे त इहा हज़रत अली सां बि उन माण्हू खे बुग़्ज़ हूंदो जंहिंजो ख़ुदि नबी जी ज़ात सां बुग़्ज़ हूंदो मुंहिंजा दोस्तो अलीअ सां बुग़्ज़ उहो ई रखंदो जंहिंजो नबी सां बुग़्ज़ हूंदो अलीअ जो ज़िक्र उहो हूंदो जंहिंजो नबी सां प्यार हूंदो साईं फरमाइनि था ज़िक्र अलीयुन इबादतुन अली जो ज़िक्र अल्लाह जी इबादत ज़िक्र अली जो इबादत अल्लाह जी ज़िक्र अली जो इबादत रब जी हींअर मां मौला अली जो ज़िक्र थो कयां तव्हां ॿुधो था मां रब जी इबादत में तव्हां अल्लाह जी साईं फरमाइनि था अन-नज़्र इला वजह अलीयुन इबादतुन अली जे चेहरे खे ॾिसण बि इबादत आहे अली सां प्यार आहे अली जे बचन सां प्यार आहे जंहिंजो प्यार आहे सो हुनखे असां हैदर जा हुबदार आहियूं कंदा आल नबीअ सां प्यार असां हैदर जा हुबदार आहियूं कंदा आल नबीअ सां प्यार आहियूं जंहिंजो पंजनि पाक सां प्यार नया जेको मञंदो चार यार नया तंहिंजे कलमे जो एतबार नया भला ढकजी आयो हिकिड़ी ज़बान में चुप न रहे मूंसां गॾिजी
जी पढ़ो जेको न चुप करे वेंदो अलाह कंदो गूंगो थींदो असां है दर्जा दार आयूं कदाल नबी जंहिंजो पंज तन पाक सां प्यार में जेको मञंदो नबी के घराने सा जंहिंजो प्यारा उनजो बेड़ो ई पार मूले ध्यान मोमिन ऐं मुनाफिक जी सुञाण मोमिन ऐं मुनाफिक जी पक्की सुञाण सुञाणी वठंदव पक्की पुख्ती पधरी सुभान अल्लाह सही मुस्लिम में हदीस सुनन नसाई में भी रिवायत सुनन इब्ने माजा में मुसन्नद इब्ने अबी शैबा में मुस्नदुल बज़ार में मुस्नद अबी याला में सही इब्ने हिब्बान में इन सत्तनी किताबों में रिवायत मदीने वाले साईं हजरत मौला अली के फरमायो हजरत अली साईं उम्मत के कसम खणी ॿुधायो हजरत मौला अली शेर खुदा को फरमाए था वल्लज़ी फलकल हब्बत व बरअन नस्म कसम अली